वज़ीर आज़म इमरान ख़ान जे एहतिसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर बरतानवी अदालत तरफ़ां शहबाज़ शरीफ़ ऐं सलमान शहबाज़ खे बरी करण जे तासुर खे रद्द करे छॾियो। संदसि चवण आहे त बरतानवी अदालत जे फ़ैसिले में शहबाज़ शरीफ़ जे बरी थियण जो को बि ज़िक्र नाहे। लंडन में केस शहबाज़ शरीफ़ न पर सलेमान शहबाज़ ख़िलाफ़ हलियो। शहबाज़ शरीफ़ ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग बाबति फ़ैसिलो मुल्की अदालत कंदी। ग़लति रिपोर्टिंग बाबति क़ानूनी कार्रवाई ते ग़ौर कयो पियो वञे। कॉमेडी किंग उमर शरीफ़ इलाज लाइ अमरीका मुंतकिल। संदसि घरवारी ज़रीन ग़ज़ल बि एयर एम्बुलेंस में साणुसि गॾु अमरीका रवाने थी वई। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मकानी इदारनि जी चूंड न कराइण खे हुकूमत जी वॾी ग़लती करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त वॾा वज़ीर मकानी निज़ाम में सभ खां वॾी रंडक आहिनि। पीटीआई हुकूमत पहिरें साल मकानी चूंड न कराए वॾी ग़लती कई। सिंध सरकार कराची शहर में 1 रुपयो ख़र्च न करे रही आहे। इस्लामाबाद में वेही कराची शहर जे मसइलनि खे हल नथो करे सघिजे। 18 तरमीम ज़रिए सूबनि खे टैक्स गॾु करण जा अख़्तियार मिलिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान मकानी हुकूमतुनि खे मज़बूत ॾिसण जो ख़्वाहिशमंद आहे। मुस्लिम लीग नून अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त क़ानूनी तौर नायब चेयरमैन जे मुद्दे में विवाद मुमकिन नाहे। नायब चेयरमैन लाइ क़ानून तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। LNG जी मद में 1 साल अंदर $2 अरब जो नुक़सान थियो। छा जांच लाइ नायब चेयरमैन खे वधीक मोहलत मिलण घुर्जे? मुल्क में महांगाई सबबि अवाम परेशान आहे। हुकूमत मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बैरिया टाउन केस जा वधीक 2 केस रद्द करे छॾिया। SSP जांच ते कावड़ जो इज़हार। केसनि बाबति तफ़सील पेश करण जी हिदायत। अदालत रिबाक्स ॾींदे चयो आहे त 1 खां वधीक केस दाख़िल करण गैर क़ानूनी अमल आहे। हिक वाक़े जा एतिरा केस कीअं दाख़िल करे सघजनि था? सिंध हाई कोर्ट तरफ़ां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी बीटी शहरियत केस में नाअहली बाबति दरख़्वास्त रद्द। अदालत हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त से महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾेई रद्द। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास। मुल्की सियासी मुआशी सलामती सूरतहाल समेत 15 नुकाती एजेंडा ते गौर। वज़ीर आज़म खे अफ़गान सूरतहाल समेत ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग। वफ़ाक़ी वज़ीरनि जे इल्ज़ामनि बाबति इलेक्शन कमीशन जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। मोहलत मिलण बावजूदि फवाद चौधरी आज़म स्वाती इलेक्शन कमीशन में जवाब जमा न करायो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीरनि खे वधीक वक़्तु ॾियण या न ॾियण बाबति गौर थींदो। सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि जो चालीहो मल्हायो पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस कढिया पिया वञनि। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। हसास शहरनि में मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते बि पाबंदी। कश्मोर वेझो गैलपुर में मुड़िस हथां ज़ाल क़तुल। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी।